अदाकारा महविश हयात सम्झे थी त ॿिनि माण्हुनि सां हिक वक़्त में मुहबत थी सघे थी ऐं हू चवे थी त कंहिंखे बि संदसि ज़ाती ज़िंदगीअ में किरदार ते ॻाल्हाइण जो हक़ नाहे। महविश पाकिस्तान जी मक़बूल अदाकारा आहे ऐं ख़ूबसूरती ऐं बोल्डनेस ॿिन्ही लाइ माण्हू खेसि पसंदि कंदा आहिनि। कॾहिं कॾहिं अदाकारा ते तनक़ीद बि थींदी आहे। ज़िंदगीअ में लाॻापन जे हवाले सां जॾहिं महविश हयात खां पुछियो वियो त हुन चयो त माण्हूअ खे कंहिंजे पुठियां न भॼणु घुरिजे, शादी थी वञे त पोइ सभु कुझु उहो ई हुजणु घुरिजे। हूअं त महविश हयात जी अञा ताईं शादी न आहे थी, पर हू कंहिंसां मुहबत कंदी आहे, इन हवाले सां बि कॾहिं कुझु न ॿुधायो अथईं। हिकु प्रोग्राम में हुन चयो त कंहिंजी मुहबत आख़िरी नाहे हूंदी, पर जॾहिं अव्हां शादी करियो त पोइ हेॾे होॾे न ॾिसो। मुंहिंजी फिल्म पंजाब नहीं जाऊंगी में बि इहो ई पैगाम ॾिनो वियो आहे। मन मोहिणी अदाकारा जो चवणु हो त हिक वक़्त में ॿिनि माण्हुनि सां मुहबत थी सघे थी, पर चिरनि जियां कढ न लॻणु घुरिजे। मुहबत त थी वेंदी आहे, पर पंहिंजे साथी सां वफ़ादारी बि ज़रूरी आहे। प्रोग्राम में साणसि गॾु मौजूदु रमशा ख़ान खे शायदि इहा ॻाल्हि न वणी। रमशा चयो त मां इहा ॻाल्हि न थी मञां। हिक ई वक़्त में ॿिनि माण्हुनि सां मुहबत थी वञे, ईअं तॾहिं थी सघे थो जॾहिं पहिरीं मुहबत ख़तम थी वञे ऐं पोइ ॿियो शख़्स महबूब बणिजी वञे। महविश हयात पंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ ते तनक़ीद जो शिकार बणियल रहंदी आहे। अहिड़े सवाल जे जवाब में हुन चयो त कंहिंखे बि अव्हां जे किरदार या ज़ात ते तबसरो करण जो हक़ नाहे। अव्हां अदाकारीअ ते तनक़ीद करियो, पर मां ज़ाती ज़िंदगीअ में कहिड़ी आहियां, मुंहिंजो किरदार कहिड़ो आहे, इन ते ॻाल्हाइण जो हक़ कंहिंखे नाहे। महविश मूजिबि जेके माण्हू ईअं कंदा आहिनि उन्हनि खे सोचणु घुरिजे त जेकॾहिं को उन्हनि खे ईअं चवे त छा महसूस थींदो। इन लाइ कुझु चवण खां अॻु सोचणु घुरिजे, इन सां असां ते ख़राबु असरु पवंदो आहे। महविश हयात अॼुकल्ह पंहिंजी कंपनीअ ते ध्यानु ॾेई रही आहे, जेका हुन बर्तानिया में खोली आहे। कंपनी जो नालो पिंकलामा आहे ऐं अदाकारा कंपनीअ जी मशहूरी में रुधल आहे। ताज़ो ईद ते संदसि फिल्म तेरी मेरी कहानियां बि रिलीज़ थी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk